रस्ते में जॾहिं उते पहुता यसरम में पहुची करे जो यहूदी खे विकिणी ॾेई छॾियऊंसि चई असांजो गुलाम आहे हिनखे विकिणी ॾेई छॾियऊंसि हज़रत सलमान अलैहिस्सलाम सलमान रज़ियल्लाहु ताला अन्हु उते मजदूरी करण लॻो बाग जे अंदर हजन जो बाग हो हुन में मेहनत मजदूरी करण लॻो वक्त गुज़ारंदे आयो हिकिड़े ॾींहुं यहूदी जो भाउ आयो उनखे चए थो तो मदीने जे मीर इमाम अल-अंबिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यसरब जे मुल्क जे अंदर आया आहिनि वो चए थो हिकिड़े अल्लाह जी इबादत करियो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी ताबेदारी न करियो ॿिए कंहिंखे मुश्किल कुशा न बणायो ॿिए कंहिंखे आलिमुल ग़ैब न सम्झो हज़रत सलमान अलैहिस्सलाम रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿुधी रहियो हो तो काफ़िर चए थो यहूदी तो तूं छा थो ॿुधी दिल में हज़रत सलमान अलैहिस्सलाम चए थो तव्हांजे बाग जी नौकरी जे लाइ कोन आयुसि तव्हांजे कमाइण जे लाइ कोन आयुसि तव्हांजे बाग खे संभालण जे लाइ कोन आयुसि मां उन मदीने जे ताबेदार इमाम अल-अंबिया जे मोहब्बत जे लाइ आयुसि उनजे दीदार जे लाइ आयुसि तव्हांजे बाग जे लाइ कोन आयुसि हफ़्तो खन गुज़रियो मदीने जे ताबेदार इमाम अल-अंबिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईसाई निशानी ॿुधायूं तो टे निशान उन में अंदर हुंदियूं तो वो आखिर ज़मान नबी हुंदो पहिरीं त हदियो कोन खाईंदो पहिरियों हक़ कबूल कंदो ऐं सदको कोन खाईंदो ऐं ॿिए ॿिन्ही कुल विच मुबारक जे विच में मोहर नबूवत जो निशान हूंदो हुन ते साफ़ अल्फाज़ में लिखियल हूंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वो आखिर ज़मान नबी हुंदो हज़रत सलमान रज़ियल्लाहु ताला अन्हु हफ़्ते खन खां पोइ वञनि था फजन जो कुछ टुकड़ो खणी करे मदीने जे ताबेदार इमाम अल-अंबिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये ॾिसंदा मदीने जे ताबेदार इमाम अल-अंबिया ईअं मस्जिद नबवी जे अंदर वेठा आहिनि ॼण के चंड ऐं तारा हूंदा आहिनि तारा चंड के चौतरा फिरिया पिया हूंदा आहिनि ऐं चंड चमकंदा नज़र ईंदो पियो मदीने जे ताबेदार इमाम अल-अंबिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्हनि सहाबा जे अंदर अहिड़ो चोरी जो चंड वांगुरु चहिरो चमकी रहियो हो मदीने जे ताबेदार इमाम अल-अंबिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदर आयो चई सया सदको खणी आयो आहियां तव्हां कबूल करियो मदीने जे ताबेदार इमाम अल-अंबिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आउं सदको कुझु कोन खाईंदुसि हिन साहिबनि खे विहारे ॾे ॿियो ॿ ॾींहं गुज़री विया उनखां बाद में हज़रत सलमान रज़ियल्लाहु ताला अन्हु चए थो त हिकिड़ी निशानी मिली वई आहे भॻवान बस ॿ निशानियूं रहियूं आहिनि उनखां कुछ ॾींहं गुज़रण खां बाद में वरी ॿिए जगह कुछ खजूरूं खणी आयो मदीने जे ताबेदार इमाम अल-अंबिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईसाई मां ये हदियो खणी आयो मदीने जे इमाम अल-अंबिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुम मूंखे ॾियो त मां खां हिननि साहिबनि खे विहारे ॾे सलमान रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ॿ निशानी मिली वियो टी निशानी जेका सूफ़ जी शिकल में ॿिन्ही कुल मुबारकनि जे विच में साफ लिखियल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वो निशानी ॾिसणी हुई दिल में तमन्ना हुई